मोरो ख़बर शामिल कर जदी मोरो सिंध मां जिता से नीलताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो बरसां शाहपुर जहानिया में सोशल एक्शन अलाउंस जे अगवान मीर नसीर अहमद सेठार इनायतुल्ला सेठार ज़िक्रुल्ला सेठार फ़हद अली सेठार पारां मिल्कियत पग ते कब्ज़ो कंदड़ बाअसर शख्स इरफान अली शाही ख़िलाफ़ सेठार हाउस ते प्रेस कॉन्फ्रेंस करे रहा आहिनि। वधीक तफ़सीली वीडियो रिपोर्ट ॾिसूं था सिंधी इल्ताफ़ सुमरो जी हिन वीडियो रिपोर्ट में। ये अॼु जी प्रेस कॉन्फ्रेंस जेको असांजे इदारे जो कातलाणो हमिलो थियो उन बाबति आहे। ईद नमाज़ असांजे सरदार हाजी तमीर हुसैन सेठ जे चवण ते असां पंहिंजे अबाणी ॻोठ उमर सेठ में कई, जंहिंजो असली नालो रमज़ान सेठ आहे। ईद जी तयारी थी, सुबुह ते मां निकितुमि, सरदार चयो तव्हां पहिरियां वञो पोइ मां अचां थो। मां जीअं गाॾी कढी निकितुमि त अॻियां हथियार बंदा हुआ, हिकिड़े जी गुट खुलियल हुई, बाक़ी कुझु गुटे चऊं तव्हां हेॾे कोन टुपंदो, शाहाणीअ जो ऑडर आहे त तव्हां ईद नमाज़ हेॾा न पढ़ंदो, जे तव्हां हेॾा वेंदो त असां तव्हांखे मारींदासीं। असां चयो बाबा असां कोन बीहंदासीं, नमाज़ पढ़ंदा वञूं, छला बीहूं। असां अॻिते निकितासीं, उन्हनि गोलियूं हलाइण शुरू कयूं, गोलियूं हलायूं, टायर ॿाहिरि बस्ट करे छॾियूं, गाॾीअ जा शीशे मां गोलियूं टुपी आई, पोइ वरी गाॾीअ खे फिरी आया, चऊं जे अॻिते वधीक टुपिया हो त तव्हांखे मारींदासीं। पोइ असां उते बीहासीं, पोइ उते वरी मूं प्रेस वारनि खे कॉल कई ऐं पुलिस खे घुरायो, बाबा अचो जांच वठो। पोइ प्रेस वारा पहुता, असांजी जांच वाच थी, सरदार पोइ आयो, पोइ असां नमाज़ ते निकितासीं, असां नमाज़ पढ़ीसीं, असां उन्हनि ते FIR कराईसीं। पुलिस वई, उन्हनि खे कुझु न करे सघी ऐं उहे माण्हू हलिया विया। उन खां पोइ ईद जे 3 ॾींहं ते असांजे मुंहिंजो चांहींदड़ आहे हिकिड़ो, उहो असांजी पोस्टूं हणाईंदो, उन्हनि खे मामूली पोस्टुनि तां उनजी तज़लील कई अथनि, उनखे बंद ते उन्हनि खे कुझु माण्हू मिली हथियार बंदनि उनखे मारियो आहे। वरी ईद जे 6 ॾियारे ते असांजो हारी पाणी पियो वहे, सदाम सेठर, उनखे वञी उनखे माना पाणी उन खां घुरियो अथनि, वरी उन पाणी पियारो अथनि, पोइ उनखे कुहाड़ी जो हमलो करे डंडनि जी मार ॾेई उनखे उते पिटो करे उछले हलिया विया। आला इख्तियारनि खे होम मिनिस्टर लंजार ज़िया हुसैन लंजार, आला इंतिजामिया खे ऐं होम मिनिस्टर ज़िया हुसैन लंजार खे, MPA बाग ताहिरीअ खे, खान मोहम्मद ताहिरीअ खे ऐं अली हसन दलदारी ऐं जेके पीपल्स पार्टी जा आला अॻवान आहिनि, वॾा अॻवान आहिनि, उन्हनि खे इंतिज़ा था कयूं त हिन मामले खे संजीदगी खां वठनि ऐं हिनखे हल करण जी कोशिशि कनि। इरफान शाहाणी अहिड़े जेके माण्हू आहिनि